इते नाज़रमा खे ॿुधाईंदा हलूं त तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान खान ऑपरेशन जे लाइ ज़मान पार्क में ऑपरेशन जे लाइ शर्त रखी छॾिया आहिनि। इमरान खान पारां चयो वियो आहे त जेके दहशतगर्द आहिनि उन्हनि जी लिस्ट ॾिनी वञे। अहम ख़बर नाज़रमा सां शेयर करे रहिया आहियूं। तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान खान जी रिहाइशगाह ज़मान पार्क में सर्च ऑपरेशन जूं तयारियूं मुकमल कयूं। जे हवाले सां नाज़रमा खे ॿुधायूं पिया त तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान खान ऑपरेशन जे हवाले सां शर्त साम्हूं रखिया आहिनि, जंहिंमें उनजो इहो चवणु आहे त दहशतगर्दनि जी लिस्ट ॾिनी वञे। मूंखे ॿुधायूं पिया त कमिश्नर जी सरबराही में टे रुकनी टीम तरफ़ां ज़मान पार्क जो दौरो कयो वियो। इमरान खान सां मुलाक़ात बि कई। इत्तलात वारे वज़ीर आमिर मीर जो चवणु आहे त इमरान खान जी रिहाइशगाह जी अञा तलाशी न वरिती आहे। कमिश्नर जी सरबराही में टे रुकनी टीम ऑपरेशन बाबति TORs तय कया आहिनि। इन हवाले सां इमरान खान पारां कमिश्नर जे अॻियां शर्त रखिया विया आहिनि, जंहिंमें उनजो इहो चवणु आहे त जेके बि ज़मान पार्क में ॾोहारी मौजूदु आहिनि उन्हनि जा नाला साम्हूं आंदा वञनि। मूंखे ॿुधायूं पिया तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान खान शर्त रखिया आहिनि त जेके बि ॾोहारी जिन जा नाला ॿुधाया पिया वञनि उन्हनि जी लिस्ट साम्हूं आंदी वञे। तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान खान जी रिहाइशगाह ज़मान पार्क में सर्च ऑपरेशन जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं। कमिश्नर जी सरबराही में टे रुकनी टीम तरफ़ां ज़मान पार्क जो दौरो कयो वियो। इन हवाले सां इमरान खान कमिश्नर जे अॻियां शर्त रखिया आहिनि, जंहिंमें उनजो इहो चवणु आहे त जेके बि ज़मान पार्क में दहशतगर्द मौजूदु आहिनि उन्हनि जा नाला साम्हूं आंदा वञनि ऐं उन्हनि जी लिस्ट ॾिनी वञे। अहम ख़बर नाज़रमा सां शेयर करे रहिया आहियूं। ज़मान पार्क में ऑपरेशन जे लाइ इमरान खान लिस्ट तलब करे वरिती आहे। ॾोहारनि जे हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे इस्लामाबाद मां सिंध TV न्यूज़ जो रिपोर्टर मेहदी हसन पवर। मेहदी हसन पवर, छा तफ़सील साम्हूं आया आहिनि इन ऑपरेशन जे हवाले सां? जी PTI चेयरमैन इमरान खान जे लाहौर वारे ज़मा पार्क में जेको घर आहे उते सर्च ऑपरेशन जेको जारी आहे। टे रुकनी जेको आहे कमेटी उहा हिन वक़्तु जेके अंदरि दाख़िल थी वई आहे। कमिश्नर जी अॻुवाणी में जेकी सर्च ऑपरेशन जे लाइ उन्हनि जेको सर्च वारंट जेके लीगल टीम खे ॾेखारिया आहिनि, जॾहिं त सहाफ़ी ऐं पुलिस जो वॾो अंग पिणु मौजूदु आहे। इन सिलसिले में पहिरियों त PTI चेयरमैन कुझु शर्त रखिया त लीगल टीम बि गॾु हूंदी ऐं सहाफ़ी बि गॾु हूंदा। जंहिं खां पोइ हुन लिस्ट तलब करे वरिती आहे जेको कमिश्नर खां त जेके बि दहशतगर्द तव्हां ॼाणाया आहिनि उन्हनि जी लिस्ट फराहम कई वञे, त जंहिं खां पोइ इहो अंदाज़ो थी सघे थो त तव्हांखे कहिड़ा माण्हू घुरिबल आहिनि। हिन खां अॻु में जेको GHQ ते जेको हमलो थियो उन सिलसिले में ख़दशा ज़ाहिर कया विया त 30 खां 40 जेके माण्हू आहिनि उहे ज़मा पार्क में इमरान खान जी रिहाइशगाह ते जेके लिकियल आहिनि, जंहिंखे नज़र में रखंदे जेको आहे इहा अॼु जेको आहे झटिती वरिती थी वञे। इन लाइ जेको अदालत जे तरफ़ां गुज़िरियल ॾींहुं जेको अदालत हुकुम ॾिनो हो त जेको आहे सर्च ऑपरेशन कयो वञे। उन बैदि जेको अहिड़े क़िस्म जो नोटिस जेको आहे इमरान खान खे जेको आहे ॾेखारियो वियो। लीगल टीम पारां जेको सर्च ऑपरेशन ॾिसण खां पोइ इजाज़त ॾिनी वई त तव्हां सर्च ऑपरेशन करे सघो था, पर हुन में उन शर्त रखिया आहिनि त जेको हुन में लीगल टीम बि हूंदी, सहाफ़ी बि गॾु हूंदा ऐं उहा लिस्ट बि फराहम कई वञे जेके तव्हां दहशतगर्द ॼाणाया आहिनि GHQ ते हमले वारे वाक़े में। इन हवाले सां जेके ॻाल्हियूं जारी आहिनि, कमिश्नर जी मौजूदगी में टीम बि जेकी मौजूदु आहे। ॿिए तरफ़ ॿाहिरि जेके आहिनि कैंपूं पिणु ख़तमु करायूं आहिनि। पुलिस जी वॾी नफ़री जेकी ॿाहिरि पिणु मुक़ररु कयल आहे, जॾहिं त इमरान खान सां गॾोगॾु हुनजी लीगल टीम पिणु मौजूदु आहे हुते। जी अच्छा, इन हवाले सां मेहदी हसन पवर ॿुधाइजो त जीअं त टीम पारां जवाबदारनि जा सबूत इमरान खान हवाले कया विया आहिनि, इन हवाले सां इमरान खान कुझु चयो आहे, छा पियो ॿुधाए वञे? जी हिन वक़्तु ताईं जेको इमरान खान जेके हुन खां घुरिबल शयूं हुयूं उहे हुननि खां पोइ लीगल टीम सां मशावरत जे लाइ जेके ॻाल्हियूं करे रहियो आहे। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे इन इत्तलात वारे वज़ीर जेको आमिर जेको आहे पंहिंजो मीर, उनजो इहो चवणु आहे त सर्च ऑपरेशन न पियो कयो वञे। अञा त SOP जोड़ी वई आहे। टीम जेके अंदरि दाख़िल थी चुकी आहे, जेकी कुॾी दौर में जेको आहे SOP जोड़ण खां पोइ जेको वधीक कार्रवाई कंदी। इमरान खान पारां जेकी घुरियल लिस्ट आहे ऐं ॿिया जेके हुन शयूं घुरियूं आहिनि उन लाइ जेको आहे टीम जे तरफ़ां खेसि फराहम करण खां पोइ लीगल टीम सां जेको मशावरत करे रहियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मेहदी हसन पवर अपडेट करण लाइ। PTI चेयरमैन इमरान खान पंजाब हुकूमत आॾो सर्च ऑपरेशन जे लाइ शर्त रखी छॾिया आहिनि। कमिश्नर लाहौर तरफ़ां घुरिबल जवाबदारनि जी लिस्ट इमरान खान हवाले करे छॾी आहे। ज़रियनि मूजिबि टे रुकनी टीम जवाबदारनि जा सबूत बि इमरान खान हवाले कया आहिनि। पंजाब हुकूमत 9 मई वाक़िअनि में 2200 माण्हू पंजाब हुकूमत खे घुरिबल आहिनि।